नाज़रीन, मीरो खान में यंग जोगी इतिहाद जे अॻवान ऐं सतन पाड़नि जे सरदार जोगी अॻवान जोगी बिरादरी जे तरक्की न थियण ते सख़्त ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे मुजाहिद सुमरो जी हीअ रिपोर्ट। जेको हिन जो कमु आहे नांगबलाउनि वारो, गिरनाड़ी वारो, त ही वॾे अरसे खां करे पियो। अचो त संदसि सां ॻाल्हि ॿोल करियूं त होॾां हिकु पासे ही यंग जोगी इतिहाद पाकिस्तान जे सदर हूंदे ऐं 7 जेके हुनजी बिरादरी जा पाड़ा आहिनि उन्हनि जो सरदार हूंदे हिन जेको कम सां जो एतिरो वॾो चाव आहे। हिन जो चवणु आहे त 1986 खां वठी हिन वक़्त ताईं मां जेको 5000 बलाऊं हथु कयूं आहिनि। उन में हिकु अहिड़ी बला बि हथु आई जंहिंजो ढक्कण बला नालो हो ऐं उहा तमामु ख़तरनाक बला हुई। तालीम इदारा हासिल करे ख़ुशि थियनि त असांखे दिलचस्पी आहे पंहिंजे क़ौम ते त कामयाब रखियो आहे। फ़क़ीर क़ौम जोगी क़ौम में को तरक़ी न आहे, इन जे करे मजबूरी तौरु इंसान पोइ पंहिंजो असांजो पेशो आहे सैर सफ़र जो, पोइ इंसान सैर सफ़र करे थो। हाणे असांजो इहो ई प्लान आहे त जीअं असांजी क़ौम सुजाग बि थिए, जीअं नौकरियूं कारोबार, जीअं तालीम नंढड़ा ॿार पढ़नि त असांजी क़ौम में सुधारो अचे। काफ़ी ॻोठनि में स्कूल बि आहिनि पर काफ़ी में स्कूल बि न आहिनि, वीचारा मजबूर छोकिरा थी परेशान लॻा वेठा आहिनि। असां इन जे करे चऊं था यंग इतिहाद खोलियो आहे त असांजा छोकिरा तालीम कनि, क़ुर जी तालीम कनि ऐं पंहिंजो उन पोस्ट ते अचनि जीअं हे पेशो असांजो ख़तमु थी वञे। असांजी इहो ई माना उमेदु आहे यंग इतिहाद जे तरफ़ां त वरी जाखोड़ काफ़ी कई आहे, अञा बि दिलचस्पी सां कंदासीं त जीअं असांजी क़ौमियत में सुजाग थियनि, नौकरियूं कारोबार वधनि त जीअं हे पेशो असांजो गुरबत जो ख़तमु थिए। नांग त घणा हथ कयासीं पर काफ़ी जोगी बि मरी विया नांगनि जे फूकनि में, के वासिंगनि जे नांग पकड़नि पिया, के ॿिया नांग पकड़नि पिया। गुरबत जे जहान जे करे अॻे ज़माने में गुरबत घणी हुई। हाणे अल्लाह जी महिरबानी सां शुक्र आहे असां ईअं चऊं था त असांजो जेके बि जोगी क़ौम आहे इहा कामयाब रहे। कैमरामैन तौसीफ़ सुमरो सां गॾु मिजाज सुमरो, मराठी टीवी, मीरो खान।